बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु असां सां शिकारपुर बार जो सीनियर वकील ऐं शिकारपुर बार जो साबिक़ु सदर जेको हाई कोर्ट जो बि वकील आहे, मोहम्मद अली मेमण साहब तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। अॼु असां मोहम्मद अली साहब खां इहो सुवालु कंदासीं। मोहम्मद अली साहब हिन दौर में तमामु ग़रीब तबिको जेको आहे एतिरो त ॾुखे वक़्त में गुज़री रहियो आहे। अटो त एॾो महांगो थी वियो आहे जो मां हिकु किरियाना जो दुकान बि मूंखे आहे, उते हर ग़रीब तबिको बि अचे थो, अमीर तबिको बि अचे थो। मां त ॾिसां थो मूंखे पंहिंजो तमामु जेका इन मिसकिननि माण्हुनि जी हालति मुंहिंजे अखियुनि खां गुज़री आहे न, तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। 5000 खां बि अटे जो रेट मथे हलियो वियो आहे। हाणे जेके 500 रुपया मज़दूरी कनि था उहे घर जो ख़र्चु कंदा, मज़दूरीअ मां पंहिंजो इलाजु कराईंदा, मज़दूरीअ मां पंहिंजा कपिड़ा वठंदा। इन बारे में तव्हां असांखे ॿुधायो। सीनियर वकील बि आहियो ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु किरदारु तव्हांजो हर लेवल सां रहियो आहे। तव्हां ॿुधायो त हाणे छा करणु खपे? इहा महांगाई वेंदी या रहंदी? छा थींदो इन मिसकिन ऐं मज़लूम माण्हुनि जो छा थींदो? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन में ख़ासि तौर ते पहिरियां त मां इहो चवंदुसि त जेका महांगाई आहे हींअर, उहा महांगाई अहिड़ो शकिल अख़्तियार करे वई आहे जेके नासूर चई सघूं था। हाणे मां को सियासी माण्हू कोन आहियां जो मां इन ते घणो तबसरो कयां, पर शरई लिहाज़ खां मां इहो अर्ज़ु रखंदुमि त हिन सूरत हाल में ख़ासि तौर ते जेके मुख़य्यर हज़रात आहिनि, इन महांगाई जी सूरत हाल खे ॾिसी करे अलाह ताला जिन खे अता कयो आहे, जेके मालदार माण्हू आहिनि, उहे शरई तौरु जेकॾहिं सभु गॾिजी करे इन मसइले ते वेही ऐं बाहामी मशवरे सां ऐं शरई लिहाज़ खां जेके हुकुम हकाम आहिनि ग़रीबनि जो ख़्यालु रखण जे लाइ, ख़ासि तौर ते जीअं पहाको आहे चवण आहे त अवल ख़ैश पोइ दरवेश, पंहिंजनि खां शुरूआत कनि, पोइ ॿियनि ॾे बि ॾिसनि। हर हिकु मुख़य्यर ऐं मालदार माण्हूअ खे मां त इहो अर्ज़ु रखंदुमि त जेकॾहिं अलाह जेको कुझु हुनखे अता कयो आहे, जेका हुन सां अलाह महिरबानी कई आहे, माल मता जेको अता कयो आहे, हुन ते शरई तरह जेका टैक्स लागू आहे, जीअं असां पंहिंजे वकालत जे लफ़्ज़नि में टैक्स चऊं ऐं हुन में चऊं ज़कात ऐं ख़ैरात ऐं सदक़ात। जीअं मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾींदुमि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे साहबा खे फरमायो त बाबा सदको रोज़ु कढंदा कयो। त उते साहबा उन दौर में सभु ग़रीब मिसकिन हुआ। साहबा चयो साईं असांखे त पैसा आहिनि कोन। साईं जन फरमायो त जेकॾहिं तव्हांखे पैसा न आहिनि त सदको कढणु एॾो ज़रूरी आहे जो तव्हां, यानी त सदको उन्हनि माण्हुनि ते बि इहो लाज़िम हुयो जिन खे पंहिंजे लाइ खाइण लाइ कोन हो। तॾहिं बि अलाह जे रसूल फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त बाबा सदको कढंदा रहो। पर जेकॾहिं तव्हांखे माल कोन्हे, मालदार न आहियो, त तव्हां बाज़ार में वञी मज़दूरी कयो, पैसा कमाए ऐं सदके जे तौरु उन्हनि माण्हुनि खे ॾियो जिन खे खाइण जी वसियत कोन्हे, पाइण जी वसियत कोन्हे, दवा दरमल जी वसियत कोन्हे। मुंहिंजे ख़्याल में असांजे शहर शिकारपुर खे जेकॾहिं असां वठूं त मालदार माण्हू खोड़ ई आहिनि। अगरि जेकॾहिं उहे सही तरीक़े सां ज़कात कढनि, जेको जीअं 1 लख ते 2500 रुपया ज़कात आहे, ऐं 12 महीना जंहिं वटि 1 करोड़ रुपयो पियो आहे, 1 लख रुपयो 12 महीना फ्री अचनि पियो आहे, त लख ते 2500 आहिनि ऐं करोड़ ते 2.5 लख रुपया आहिनि। अगरि जेकॾहिं सिर्फ़ु बंगलनि वारा आहिनि न, ॿिया बि जंहिं माण्हू वटि मालदार आहिनि, यानी बिज़नेसमैन आहिनि जेके, या कारोबारी माण्हू आहिनि। मां तव्हांजे विच में हिकिड़ो लफ़्ज़ ॻाल्हायां। जेके इहे कारोबारी माण्हू ऐं करोड़ रुपया जमा करण वारा आहिनि, उहे ॾिसो था त अॼुकल्ह शोएब भुट्टो जहिड़े माण्हूअ वटि जमा था कनि त अञा असांजो माल वधे। ॾिसो उन में बि शरई लिहाज़ खां मुमानत आहे तमामु घणी। इहो जेको आहे व्याज आहे, ऐं व्याज ईअं ई आहे शरई लिहाज़ खां ॾिसिजे त अलाह जे रसूल फरमायो जेको व्याज खाए थो उहो मूंसां ऐं मुंहिंजे अलाह सां जंग थो करे। हाणे अलाह ताला सभिनी खे हिदायत ॾींदो, उहा त वरी जुदा हिकिड़ी शरई मसइलो आहे। पर मुंहिंजो नंढिड़ो नाक़िस सोच इहा आहे, अगरि मालदार माण्हू अॻिते अचनि ऐं उहे ख़ासि तौर ते पंहिंजनि अज़ीज़नि, ईअं नथो चवां त अज़ीज़नि, पंहिंजे भाइरनि भेनरुनि खे ॾिसनि। अगरि जेकॾहिं उन्हनि खे ज़रूरत आहे त अॻ में शुरूआत पंहिंजे भाइरनि भेनरुनि खां कनि, उन्हनि खे सपोर्ट कनि, उन्हनि खे धंधो खोले ॾियनि, उन्हनि खे कारोबार खोले ॾियनि, उन्हनि खे किथे नौकिरी वठी ॾियनि, रोज़गार सां लॻाइनि। अगरि उन्हनि में न आहे त पाड़े वारनि ते नज़र कनि। असां त घर में 2-2 भाॼियूं 3-3 भाॼियूं पचाए खाइण जी हैसियत रखूं था। मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो। अगरि ॾिसो त कंहिं असांजे पाड़े में अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन खे हिकिड़ो वेलो खाइण जी वसियत न आहे, त अगरि जेकॾहिं असां अॻिते अची करे
उन सां असां हमदर्दी ख़ातिर अलाह ख़ातिर असांजी मदद कंदा रहूं। मुंहिंजे ख़्याल में गुरबत पंहिंजो पाण घटिजी वेंदी। मोहम्मद अली साहब, असां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसंदा था अचूं, असां पहिरियां ॾिसंदा हुआसीं त जेॾी महिल शयुनि जा रेट चेंज थींदा हुआ, जेॾी महिल बजट पेश कई वेंदी हुई, उन महिल शयुनि जा रेट चेंज थींदा हुआ। बाक़ी को इतफ़ाक़ कॾहिं को कंहिं अहिड़े आइटम जो रेट चेंज थी वञे। अॼु असां मार्केट में वञूं था, रोज़ानू रेट चेंज। उनजे लाइ मां इहो चवंदुमि, तव्हांजो तमामु सुठो सुवालु आहे। इहा ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में बि हमेशह ईंदी आहे त उन में ख़ासि तौर ते असां वटि कंज़्यूमर कोर्ट्स आहिनि। कंज़्यूमर कोर्ट हुकूमत जुडिशरी हिकिड़ो नयूं कोर्टियूं ठाहियूं आहिनि, जंहिंमें कंज़्यूमर कोर्ट में सिविल जज साहिब खे विहारियो वियो आहे। ख़ासि तौर ते उन्हनि जो कमु इहो आहे त अगरि जेकॾहिं जेके हुकूमती तरह सां जेके रेट लिस्ट ठहनि थियूं, अगरि उन में को ऊच नीच आहे या का नाक़िस शइ शहर में वापराइजे थी, जंहिंमें खीर आहे या हर तरह सां जेके बि माण्हुनि सां वाबस्ता शयूं आहिनि, उन्हनि में जेके ऊच नीच आहे, का घटिताई का कमी आहे, त को माण्हू अॻिते अचे। पर असां वटि छा आहे त को बि माण्हू, इवन अहिड़ा माण्हू जिन सां पाण सां ज़्यादती थिए थी, को बि कंहिंजे ख़िलाफ़ु फ़रियाद दाख़िल करण लाइ तयारु कोन्हे कोई कंहिंजे लाइ। तव्हां थोरो उन्हनि माण्हुनि खे उन ॾे अॻिते अचण जो तरीक़ो सम्झायो, जेके वधीक अघु वठनि था या उन्हनि जे लाइ सवलो तरीक़ो कस्टमर सां नाजाइज़ी कनि था, त उहो कंहिं वटि अचे, उहो जज कहिड़ो आहे, कंहिं सां राब्तो करिणो पवंदो। असां वटि शिकारपुर में कंज़्यूमर कोर्ट जे नाले सां कोर्ट जो मुक़ररी थियल आहे, जज साहिबु उते मुक़ररु थियल आहे, सिविल जज अची करे उते सिंधीअ में ई अगरि उहो का दरख़्वास्त अची ॾींदा त उहो जज साहिबु मुतलिका माण्हू खे नोटिस कंदो, घुराईंदो, ऐं उहा शइ साबित थी अगरि कोर्ट में, त उनजे ख़िलाफ़ु ॾंड बि आहे ऐं उनजे ख़िलाफ़ु सज़ा बि आहे। ऐं ख़ासि तौर ते ॿियूं जेके शयूं आहिनि शिकारपुर शहर जे हवाले सां या पूरे पाकिस्तान जे हवाले सां, जेके ख़ासि तौर ते माण्हुनि सां जेके ज़्यादतियूं थियनि पियूं, इहे रेटनि जे हवाले सां या नाक़िस शयुनि जे हवाले सां, त उनजे लाइ मुंहिंजे ख़्याल में त असां वटि ख़ासि तौर ते डिप्टी कमिश्नर साहिबु मुक़ररु थियल आहे, जंहिंखे इन शयुनि जे मथां लुक ओवर करिणो आहे। ऐं माण्हू मुक़ररु थियल आहिनि, मार्केट कमेटी जा माण्हू मुक़ररु थियल आहिनि, जेके सुबुह सां सवेर वञी करे गोश्त वारनि खे रेट लिस्ट ॾींदा आहिनि, फ्रूट वारनि खे, सब्जियुनि वारनि खे रेट लिस्ट ॾींदा आहिनि। वॾे में वॾा ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त हिते असां वटि चेक एंड बैलेंस कोन्हे। हिते हर को जेको ॾाढो सो गाबो आहे, माइट इज़ राइट में बिलीव करे थो हर हिकु माण्हू। पर मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं कानून तर्क वठे ऐं इहो कानून पंहिंजे शिकिल में इन्हनि माण्हुनि सां अखियुनि में मिलाए करे कानून जे ज़रिए जेके अमलदार मुक़ररु आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्ती कनि, एक्शन खणनि ऐं माण्हुनि जे दिलनि में इहो ख़ौफ़ आणनि त असां जेकॾहिं रेट वधीक वठंदासीं या नाक़िस शइ हलाईंदासीं त असांजे लाइ सज़ा हीअ मुक़ररु आहे, असांखे तकलीफ़ ईंदी, त इनशा ताला अहिड़ो कोई ग़लति अमल माण्हू न कंदो। आख़िरी सुवाल तव्हां खां मोहम्मद अली साहब, असां इहो आख़िरी सुवाल कंदासीं त अॼुकल्ह जीअं मंडीअ में अनाज जी शुरूआति थी वई, कणिक वग़ैरह जी शुरूआति थी वई, जीअं लहंदो थो अचे तीअं असांजा वॾा वापारी अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो पंहिंजो कारोबार आहे, उन्हनि कमायो आहे, उन्हनि वटि पैसो जाम आहे, उहो केतिरी बि ख़रीदारी कनि, वठी था सघनि। उहे सभिनी खां ग़रीबनि खां जेको कुझु अचे थो मंडीअ में, सभु खां पहिरियां ख़रीद कंदा, वञी गोदामनि में स्टॉक था करे छॾनि, मंडीअ खे ख़ाली था छॾनि, ऐं जेको बि उन्हनि वटि आहे उहो समूरो गोदामनि में महफ़ूज़ आहे, पंहिंजे तरीक़ेकार सां उनखे कढंदा ऐं उनजो वॾो मुल्ह वठंदा था वञनि। इन्हनि जे बारे में तव्हां छा था चओ? हिन जे बारे में गवर्नमेंट इन्हनि जे बारे में बि इस्लाम हिकिड़ो बाक़ाइदा हिकिड़ी असांखे क़ुर पाक में इहा शइ ज़िक्र थियल आहे। मां क़ुर जे हवाले सां हिकिड़ो तव्हांखे रिपोर्ट ॾींदुसि त इहा ज़ख़ीरा अंदोज़ी जे ज़मरे में अचे थी। ज़ख़ीरा अंदोज़ी करण सां इहो साॻियो ई वञी करे उन ग़रीबनि मिसकिननि जेके पाउ वठो या किलो वठो वठी खाइण वारा माण्हू आहिनि, ॿार वरी बि वञी उन्हनि ते ई पवंदो। हाणे इन जे लाइ बि असां वटि कानून आहे ज़ख़ीरा अंदोज़ी जे ख़िलाफ़ु, ऐं बाक़ाइदा हिकिड़ी डिपार्टमेंट आहे, फूड डिपार्टमेंट। अगरि जेकॾहिं उहे पंहिंजी सही ड्यूटी निभाइनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी जे ख़िलाफ़ु एक्शन खणनि ऐं उनजे ख़िलाफ़ु को क़दम खणनि, त इनशा ताला अहिड़े क़िस्म जो कोई बि अमल न कंदो। वॾी महिरबानी, चंद मिंट तव्हां असांखे ॾिना।